ॿियो कंहिं मुल्क जो जेको दानह जे दरबार हुजरे अॻियां हबीब जे अची कोरत कई पुकार त हुज़ूर में जंहिंसां हुसैन मिलियो उन खिली कयसि खिकार त सचूं ख़बरूं साहिल ॾे तूं आयो आहीं कम कहिड़े कार नाना मुंहिंजो नबी अथई जेको मुल्क सॼ जो मुख़्तियार बाबा मुंहिंजो अली उन मुर्तज़ा अथई जेको हाशमी हैदर करार पर हे त सॼण विया अथई सफ़र में गुज़ारे ईंदा ॾींहं ॿ चारि पोइ त अर्ज़ तुंहिंजे जो गर्ज़ थींदो हे दुरुस्त भलो थी दरबार हिते साहिल बि उथी सुवाल कयो त तंहिं वीहो ॾींहुं मूं पंहिंजो देश छॾियुमि दिलदार तॾहिं दावा रखी अथमि दीना वाज जी ऐं हक़ी थियो उबदार पर मूंखे बि हिन कीड़े माकोड़े मंझां कवाट बनाए ॾे जेको मुंहिंजो बारी खणे बार उथी इमाम हुसैन उन खे विझी नस माकोड़े मंझि महार चई काहींदो वञ कीन खुटंदे इहे सारी सभु ॼमार इहे मया अथई